अस्सलाम वालेकुम दोस्तों, जियां त मां आहियां ज़ाहिद अली फ़हीम ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो ZAT ऑफिशियल यूट्यूब चैनल। दोस्तों अॼु जी हिन वीडियो जो टॉपिक आहे सिंध जाई ड्रामे जे हवाले सां। दोस्तों अॼु जी हिन वीडियो में मां तव्हांखे इहो ॿुधाइण वारो आहियां त हीउ ड्रामो सिंध टीवीअ ते कॾहिं हलंदो, ऐं हा मां तव्हांखे इहो बि ॿुधाइण वारो आहियां त हिन ड्रामे में सीनियर अदाकार कहिड़ा आहिनि। वीडियो शुरू करण खां पहिरियां तव्हां दोस्तनि खे हिकु नंढड़ी गुज़ारिश आहे, जे अगरि तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल ते पहिरियों दफ़ो आया आहियो त मुंहिंजी वीडियो खे लाइक कयो ऐं चैनल खे सब्सक्राइब कयो, घंटी वारे बटन खे प्रेस कयो। जी दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सिंध जाई ड्रामो तमामु बहितरीनु ड्रामो आहे। हिन ड्रामे जी तमामु बहितरीनु स्टोरी आहे। दोस्तों हिन ड्रामे जी रिकॉर्डिंग तमामु बहितरीनु लोकेशन ते थी रही आहे। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मीरास ड्रामे जो डायरेक्टर ऐं सिंध जाई ड्रामे जो डायरेक्टर साॻियो ई आहे। तव्हांखे उन डायरेक्टर जो नालो ॿुधाईंदो हलां। दोस्तों हिन ड्रामे जो डायरेक्टर आहे सैयद ख़ालिद शाह। दोस्तों तमामु बहितरीनु ही ड्रामो आहे। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन ड्रामे में सीनियर अदाकार कहिड़ा आहिनि, जीअं त ज़ुल्फ़कार बुर्दी, बिशारत अब्बासी, एस भट्टी, बिलावल खोखर, अब्बास गुल उडाणो, आसमा भुट्टो, दुआ मेमन, नसरीन नाज़। इन्हनि खां अलावा सिंध जा बहितरीनु नाले वारा अदाकार पिणु हिन ड्रामे में आहिनि। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हीउ ड्रामो मीरास ड्रामे वांगुरु आहे। दोस्तों हीउ ड्रामो तमामु जल्द सिंध टीवीअ ते हलायो वेंदो। दोस्तों अॼु जी नंढड़ी वीडियो तव्हां दोस्तनि खे पसंदि आई हुजे त मुंहिंजी वीडियो खे लाइक कयो, चैनल के सब्सक्राइब कयो। मेहरबानी दोस्तों, अल्लाह पाक तव्हां दोस्तनि खे खुश रखे, सलामत रखे। ॾिसंदा रहो ZAT ऑफिशियल यूट्यूब चैनल।